अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मोहम्मद यासीन नहीं तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। तो दोस्तों अॼु की हिन वीडियो में मैं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त अज़ीज़ सांगी के बारे में यानी उर्फ खानू खरदिमाग़। तो दोस्तों लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। तो दोस्तों वीडियो स्टार्ट पिया कयूं ऐं तव्हांजो टाइम न पिया वेस्ट कयूं। दोस्तों वीडियो स्टार्ट। दोस्तों जीअं त खानू खरदिमाग़ कुछ जहिड़नि जे वटि चढ़ियल आहे। उन जे शहर में 2-3 माण्हू विया हुया। उन जे इल्ज़ाम में खानू खरदिमाग़ रूपोश आहे। दोस्तों तव्हां त ॾिसंदा हूंदव खानू खरदिमाग़ अॼुकल्ह फेसबुक ते बि ज़ाहिर न आहे। दोस्तों उन करे खानू खरदिमाग़ रूपोश आहे जो उन जे पोयां 2-3 खूननि जा FIR भी पिणु आहिनि। दोस्तों खानू खरदिमाग़ हिकु शरीफ़ इंसान आहे ऐं हू आर्टिस्ट काउंसिल लाड़काने जो सदर भी पिणु आहे। दोस्तों खानू खरदिमाग़ इलेक्शन में भी पिणु बीहंदो आहे। दोस्तों खानू खरदिमाग़ बेहतरीन सोशल मीडिया जो वर्कर भी पिणु आहे। दोस्तों जीअं त खानू खरदिमाग़ एक तमाम बेहतरीन एक्टर और डायरेक्टर भी आहे। दोस्तों तव्हां त खानू खरदिमाग़ जो ड्रामो ॾिठो हुयो जंहिं काफ़ी सारा अदाकार पत्थर दुनिया में घुराया हुआ ऐं हुन जो ड्रामो पत्थर दुनिया तमाम घणो मशहूर भी पिणु थी वियो। दोस्तों यो वाहिद ड्रामो हो जंहिं सभिनी अदाकारनि खे सुठी मोट ॾिनी। उन में सुठनि अदाकारनि भी पिणु कमु कयो। तव्हांखे त ख़बर आहे उन में निसार शाह, मजू सतार लाड़ ऐं उमेद अली कलवर जा तमाम बेहतरीन कैरेक्टर भी पिणु हुया। दोस्तों यो अॼु जी वीडियो उम्मीद तो क्या तव्हांखे ज़रूर पसंद आई हूंदी। अगर वीडियो पसंद आई तो वीडियो के लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब करे घंटिया के बटन ते लाजमी क्लिक कंदा। ऐसी टाइम ॾींदा मोहम्मद यासीन के इजाज़त। अल्लाह हाफिज़।